ॻाल्हि इहा आहे त बहराम खान ज़िदी क़िस्म जो माण्हू आहे। साईं तव्हां हिकिड़ी महिरबानी कयो, तव्हां नाले चङे ऐं जंगल खे चओ त ॻोठ में न्याणियूं ई जाम आहिनि, सो उन्हनि खे चवनि त दाख़िल कराइनि। ओ ये यो ईदू कल आयो ही न करे हो आ वनी जना जे घर वेही रहस त इन सा मां पूरी कोन पई सघंदस। मुखे खबर हुई त यो पोया धीअ जा कन भरे विंदो। इहा हकीकत बिल्कुल पाजी जगह ते आहे, पर शहर आजाद मिडिल क्लास पैदा करे थो जेको इनकलाब जे लाइ ज़रूरी आहे। या त सभई ॻोठ तइलीम याफ़्ता थी शहरी सूरतन वारा थी वञनि, या असांजी शहरी तरफ़ मुंतकिली थिए। सन वेड़ी चा मुझे मारने जा, सन वेड़ी चा मुझे मारने जा। अम्मा सुरई अदे वसंत जी घर वारी अदी मतुल आहे न, उन वेचारी जी चुन्नी तो के संभाल जी मोकली आहे। चाची मासी मतुल हुई तो खुश न। हां मां सलाम पे दिनस। अम्मा जेके ये संभाल वाली ॻाल्हियूं तव्हां जो ये पियो हलंदियूं, पर जंहिं कम लाइ तव्हां विया हो मांझी जे संग जे लाइ उहो थियो या न? अरे अब्बा ये तू पंहिंजे ॾाॾे खां पुछ न। हा हा अब्बा लखे ज़रूरी न, वसंत जो घर बि लाखीणो घर आहे। मामा छोकरी जेतरी सेबती तेड़ी सोणी, असल पदमणी आ पदमणी। अम्मा भला इन राज में अहिड़ी का ॿी पदमड़ी कोन हुई? चाची ही चवे तो एड़ी सुणी बी भी हुजे त ॿीहर मोड़ खणी बधे। अरे चंगल छोकरा नियत में फेरवो थई जा, घरों कढी छॾींदो सां। न ॾाढा साईं, असां जेका घर में आंदी आहे न उन जो दर ऐं घर झले वेठा आहियूं। एड़ो लाचार अथई त मासी सपुरा जो वञी दर छल, जेका पंहिंजे पुट जी ॿी शादी कराइण जे लाइ मंदी आ। यम्मा छॾाणे तूं वो चलो भोग पियो करे, दिल ते न वठ। मुंहिंजो बचड़ो अहिड़ो आहे कोन शरीफ। चाची मर्द आहिनि ई मजाक मजाक में सच करे विझंदा आहिनि। यम्मा उहे मर्द ॿिया हूंदा, पंहिंजे खानदान में केर ॿी शादी करे न उनखे असुल ॻोठ मां ई कढी छॾनि। अम्मा असां तोबण कई भला, ॻोठ मां त न कढो। हा त दादा पोइ छा चयो चाचा वसंत वारनि? बसि ख़ैर ख़ूबीअ सां राज़ पोइ थी वियो। मथे चंड जी 7 तारीख़ ते मङणो कंदासीं। मुबारकूं हुजनि अब्बा। ख़ैर मार दादा, तव्हांखे मुबारकूं। पेट जाई मुछी सूर खाई मुंह ॼणी, आखे संग ॼण जी ज़बान कई अथम ऐं उन जो लिहाज़ न कयां। ए ज़बान भी आ लबके वारी ॾिनी अथई न, जेका सॼो ॾींहुं पई मुंह में फतके। तोखे चयो कंहिं हो वञी भाणे खे ने गुंगे जे लाइ न्याणी जो संग ॾेई अचो। बाबा बख्शू गुंगो ज़रूर आहे, पर पंहिंजे रोज़गार वारो त आहे न। गुंगन जे होटल ते मूंखां बि घणी इज़त अथसि। असांजे ॻोठ जी तव्हांखे ख़बर हूंदी त मासी एमणा जी नो गूंगी हुई ऐं उनखे 2 ॿार बि गुंगा ई ॼावा हा। हाणे ॿुध ॿुध, ए छोटी छोकरी खे जेरे दोज़ख में हणी इमणा जी नोह बि गुंगी तो उन जा ॿार बि गुंगा थिया हुआ। एमणा जी त क़िस्मत भली हुई जो नोह गूंगी मिलियस, जो किरकिर ॿुधण खां बची वई। क़िस्मत त मुंहिंजी फिटल आहे न जो हिन माई जूं ॻाल्हियूं ॿुधणियूं थी पवनि ऐं अव्हां जूं बि। तुंहिंजी क़िस्मत खे लोॾो ई कोन्हे। हा क़िस्मत असांजी फिटल ज़रूर आहे जो अहिड़ा फ़ैसिला कंदी वती। असीं ॼण मरी विया आहियूं। बाबा ॿिए हंधि कीअं सम कंदासीं? पाण वटि बिरादरी में कॾहिं ईअं थियो आहे छा? नाहे थियो हाण थींदो। छा बाबा इहो चवे छा थो? अब्बा हिन खे मथे ते बुखार चढ़ी वियो आहे, सो पियो थो बिफले। ए कोन्हे बुखार, कोन्हे बुखार, होश हवा सां थो चवां। ॾिसां थी कीअं नथो मुंहिंजी ज़बान रखी। मां पंहिंजे मिस्किन भाउ जे अकेले पुट खे ज़बान ॾेई आई हां धीउ जे संग जी, ऐं मां त गाए वॼाए ॾेई ईंदीसान ऐं गाए वॼाए ॼञी ईंदी।
सफ़ूरा सफ़ूरा धीअरुनि जे लाइ त पीउ कठोर हूंदा आहिनि, पर हिते त माउ कठोर पियो ॾिसां। पर बाबा बख्शू रुगो गूंगो आहे न, होशियार बि आहे होशियार। हाणे त ड्रखाण के कम सां गॾो गॾु रंग जो बि कमु करे थो। सुरई थोड़ो अॼु त ध्यानु। हेठो हुया मुझे सिंगारी आहे की हया सो हिन खे ई चइबो आहे वरी मथां मुरकण जी वेंग मल्हार। कुदरत जो राज़ कोई थो पाए। हा कुदरत वारो ई त राज़ी थियो आहे। ऐं ॿियो अॼु तुंहिंजे चेहरे जी तकतीअ तां ख़ुशियुनि जो लिखियल गीत थो पढ़ा ऐं तुंहिंजे चेहरे ते ख़ुशियुनि जा मोर था टिलनि। बहार जी मुंद अचण जा चिटा आसार था ॿुधाइनि। हा हिकु नओं महिमान अचण वारो आहे। मतलब त हिन हिंदोरे जो मालिक थो अचे। हा बस थोरो इंतज़ार कर, वे असां ॿई हिन पिंगे खे लोॾींदासीं। हिक पासे खां तूं ॿिए पासे खां मां। इंशाल्लाह। यो ताहो वात गाड़ा सजो ॾींहुं अल कावन वापरियो वात पटिया पिया अथव। तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में अचे ई कान थी। बाबा पाण ॿुधायो कीअं ॿुधायो? वरी कंहिं ॿुधायो? ॿियो केरु ॿुधाईंदो? मथू वारा मूंखे ॿुधायो त जेको प्रेम नाथ कोन अदाकारो खुलो मूंखे ॿुधाई त हे प्रेम नाथ मूंखे आशिक़ मूंखे शादीअ जे लाइ ॿुधाई। पोइ छा थियो? छा थियो? मथू वारा बाबा तुमको जवाबु ॾियो। चाचा बिस्मिल इनकार छो कयो? मुंहिंजे करे मूंखां सवाइ मधु वाला वड़ियो ई कोन पिए। करे बा नवी रोटी राति जो मानी कान खाई थी। पासा वराए पाणी वतो बि थी वधी ॾेबो। लॻे थो त मधुबाला जो फिल्म ॾिसी मुंहिंजे दिमाग़ में बत्ती विझानी वई आहे। तूं माठ कर, मूंखे ख़बर आहे, पर हिन खां अॻिते ख़बर वठूं। पर चाचा बिस्मिल मूंखे त कामरेड खमीसे ॿुधायो त मधुबाला दिलीप कुमार ते आशिक़ आहे। हाणे तो हिन ॿिन्ही खे मोतबर सम्झो। अड़े हो कामरेड पाण खे कामरेड थो छा जोड़े? कामरेड आहे ॿियो खमीसो पहिरें नंबर जो ठग आहे दिल्लीअ जो। ॿियो दिलीप कुमार हुन सां जोड़ आहे, हीअं मिट अथसि। ॿई ठग आहिनि पहिरें नंबर जा। चाचा बिस्मिल मधुबाला जूं घणी फिल्मूं? बस सभु फिल्मूं ॾिठो न। फिल्म चढ़ी न आहे मां फिल्म हाल में दाख़िल थियो न। साॻी फिल्म मधुबाला जी पंज दफ़ा हर शो में ॾिठो आहे। मधुबाला जी फिल्म सभई फिल्मूं पछाड़ियो VCR जो दौर आयो न, पोइ त बुझी थी वई। पोइ हारी कैसेट हणवणा लॻी पई। हिकिड़ी फिल्म लाया ॿी चाढ़िया, हिकिड़ी लाया ॿी चाढ़िया। माना सॼी ज़िंदगी को फिल्मूं ॾिठो। ॿियो वरी मूंखे कहिड़ो धंधो बाबा? इश्क में मधुबाला जी त तॾहिं बनी खपायव? बनी मधुबाला दा कुर्बान बाबा। शाबाश। अभी तो कपड़ा देखड़ी। हां
का परेशान तो ना है? न न का परेशानी काने पर तू तो छो बीठो है। अब तू ये कर तू तो औकात में बन। पर अमन मुझे दिल्ली घुमे से ना खैर करो वेठायो न बस तू दुआ कर तो खुशी जी खबर मिलंदी। वसन वेड़ी चा मुझे मारने जा, वसन वेड़ी चा मुझे मारने जा। जना जल्दी कर कोसो पानी दे। जना कपड़ो कपड़ो खंडे को का परेशान तो ना है? न न का परेशानी काने पर तू तो छो बीठो है। अब तू ये कर तू तो औकात में बन। पर अमन मुझे दिल्ली घुमे से ना खैर करो वेठायो न बस तू दुआ कर तो खुशी जी खबर मिलंदी। ठीक है। वो मुझे अल्लाह साईं तो रहम देते। अरे वे ॾिसी विधो तो घर में परेशानी लगी पे। अदा तव्हां परेशान छाजे करे आयो? मुबारक हुजनि यार, मुबारक। मान जी तू मामा वारन के वनी ॾिस तो सभिनी खे वठी अचे। नंढड़े खे वीचारे तंजे छॾियो आहे। अरे बांग ॾेई नालो त रखोसि न। जी हाँ अम्मा, अम्मा जो अची विया। बिस्मिल्लाह करे जाओ जो
बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सदको वञा कुर्बान थिया मुंहिंजो बचड़ो आयो गुगड़ो मामा खैर सां नंढड़ो आयो आहे नाले चना जी अता आमिर अबा ये तो मुझे मंथार जहिड़ो थो लॻे मुबारकूं हुजनई मुबारकूं हुजनई मंथार वरी आयो अथई खैर मुबारक अबा पर अबा मंथार अॼु मुंहिंजूं अखियूं हिन आङिरियुनि में मोटी आयूं आहिनि तोखे सुञाणनि पियूं न मुंहिंजा हथ अखियूं थी विया आहिनि हाणे उहो ई नक उहा ई पेशानी अरे चंगल माझी जी दादा अरे अव्हां जो बाबा अहिड़ो हो बिल्कुलु अहिड़ो हो ओ यार मंथार तुंहिंजी महिरबानी मोटी आहे चङो थियो मोटी आहे अदा जी अता अदा हिनजे कन में बांग ॾे हा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा चंगल जे हिन पुट जो बांग जो नालो मंथार आहे ऐं हिन खे सॾिबो गुल जे नाले सां घर जो ठाठो तो तो रोलियो है दो वरी बेन ते विड़ण लाए तोके सॼो डी को न को बहानो खपे अड़ी माई ही तू पी ॻाल्हाए या ही साहिती पी ॻाल्हाए इहा ज़बान किथां दी थई छोरी सन वेड़ी चा मुझे मारने जा सन वेड़ी चा मुझे मारने जा ओ मासवाले लाल जीड़े अल्लाह मासवाले साईं जीड़े अल्लाह अल्लाह मुके मिल दो मान दरगाह मा अल्लाह मुके मिल दो शान दरगाह मा ओ मासवाले साईं जीड़े अल्लाह मासवाले लाल जीड़े अल्लाह अल्लाह मुके मिल दो मान दरगाह मा अल्लाह मुके मिल दो शान दरगाह मा
दे सोना सेरा लाडल दे सोना सेरा ओ सेरे जोड़ बनायो रे अल्लाह ओ सेरे इयो रंग लायो रे अल्लाह अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह मां ओ मां सवाल रे लाल जीड़े अल्लाह सवाल रे साईं जीड़े अल्लाह अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह मां दे सोना गाना लाडल दे सोना गाना ओ मैं दिया भलो रंग लायो रे अल्लाह मैं दिया इयो रंग लायो रे अल्लाह अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह मां ओ मां सवाल लाल जीड़े अल्लाह मां सवाल साईं जीड़े अल्लाह अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह मां जा बरन मशाले ओ लाया क्या बचने जा बरन मशाले ओ कजल इहो रंग लायो रे अल्लाह कजल भलो रंग लायो रे अल्लाह अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह मां ओ मां सवाल रे साईं जीड़े अल्लाह मां सवाल ओ लाल जीड़े अल्लाह अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह अदी अवां खे चंगल जे पुट ॼमण जूं मुबारकूं हुजनि। बिस्मिल्लाह खैर मुबारक वॾा दादा अवां खे चंगल जे पुट ॼमण जूं मुबारकूं हुजनि। खैर मुबारक अदी ही धोण जो थियो दिलो ऐं हीअ थी माटी। चाचा हरी ये थांव आहिनि या धोणो आहे ऐं धोणो को थां थींदो आहे छा? ॿुधी थो न हरी कुंभार
अॼु जे छोकिरनि खे घणो सम्झ में नथो अचे। कंहिंजे लाइ घणो आहे माना असां बेअकुल। पोइ छा आहे दादा? अरे हाणे हिन जब खे केरु सम्झाए? अम्मा जना तूं ई सम्झाईस। अड़े अबा बच्चू, जंहिं घर में पुटु ॼमंदो आहे न त कुंभार ख़ुशीअ में थाम खणी ईंदा आहिनि, जंहिंखे ढोणो चइबो आहे। हाणे वेठी ॻाल्हि मग़ज़ में। हाँ दादा, ॻाल्हि सम्झ में त आई, पर जेकॾहिं धीउ ॼमे त पोइ? हाणे अकुल ॾिसीस, अकुल ॾिसीस। हाणे जॾहिं तूं शादी कंदे न पोइ तोखे धीउ ॼमे पोइ ढोणो बि वठिजांइ, वॾो काज बि कजांइ। अरे के मुबारकी कुझु ॾियो। अरे मुंहुं मिठो कयो अथई। मुंहुं मिठो मिस्त्री सां कयो आहे, पर खीर सां न कयो आहे। सम्झिएसि खीर सां ई मुंहुं मिठो थींदो। अबा बच्चू, पाण वारी कामोरी बकरी आहे न, इहा काहे अचे आरी कुंभार खे ॾे त खीर पी मुंहुं मिठो करे। अरे हाणे त ख़ुशि आहीं न। मालिक अव्हां खे ऐं अव्हां जे नंढड़े खे ख़ुशि ऐं आबाद रखे। बाक़ी घणे जो हिसाब जॾहिं चईं तॾहिं कंदासीं। उहा अव्हां जी मर्ज़ी। हाणे भला आउं ओताक ते हलां? हा मानी खाई पोइ वञजांइ, बिना मानी जे न वञजांइ। छोकिरा बच्चू। जी दादा साईं। हीअं कजांइ जो आरीअ खे अधु कटो अन जो ओताक ते ॾिजांइ। अॻे घर में छोकिरियूं हुयूं त पाणी जो ढुक मिलंदो, उन्हनि खे बि स्कूल मोकिले छॾे बहानो करे। मूंखे ॾुखियो की? अम्मा तूं ईअं छो थी चवीं? असां जो ॿ ॼणियूं वेठियूं आहियूं, हू वीचारियूं 2-3 कलाक ते स्कूल वञनि थियूं। हाणे माठ कर माठ। इहे 2-3 कलाक जेके अॻिते हली गुल खिलाईंदा न, सा ख़बर अथई? इहे पढ़ी बस मैडमूं थींदियूं, ईअं न? अम्मा कुझु कोन थो थिए, ॻोठ जी ॿियूं छोकिरियूं त स्कूल पढ़ण वञनि थियूं न। पढ़ण न पयूं न त उहे ॼणनि उन जे माइटनि जी क़याम ॼाणे। मूं जे ज़िद में अची करे सभिनी ॻोठ वारनि सलाह करे छोकिरियूं स्कूल मोकिलियूं। जीअं मुंहिंजे घर जो ठाठो फिटे ऐं मां ॾिसंदी जलंदी रहां। अम्मा घर जो ठाठो त तो रोलियो आहे, ॾो वरी ॿियनि ते विढ़ण लाइ तोखे सॼो ॾींहुं को न को बहानो खपे। अड़ी माई, ही तू पई ॻाल्हाए या ही साहिती पई ॻाल्हाए? इहा ज़बान किथां आंदी अथई छोरी? राणी ईअं न ॻाल्हाइबो आहे, न ॻाल्हाइबो आहे ईअं वॾनि सां। छोकिरीअ जा कन भरे दिमाग़ ख़राब करे वरी चइसि ईअं वॾनि सां न ॻाल्हाइबो। सिमी तूं अंदर हल, ये नाहे कबो। छो ना ये कबो है? भले केडी जिंदगी ज़हर थी वने, पोइ भी माण्हू चुप रहे। तोखे कंहिं ॿुधायो? सरकार मूंसां सोमार ॻाल्हि कई, पर ईअं सम्झो त मूंसां मुंहं मां ॻाल्हि कढी वरिती। या ज़मीन वठण जे लाइ अमीर ऐं जंगल वटि एतिरा पैसा आया किथां? साईं हिन भेरे बसर जे फसल सफ़ा ठठ कराए छॾिया अथनि। तर में बसर जो फसल बचो ई अमीर वारनि जो हुयो। हाणे त जंगल खां न जी पहुचण जूं ॻाल्हियूं पियो थो करे। वहागो त वसंत जो आहे, वो छा थो चवे? वसंत त सौदो कराए पियो, माना त असांखे घरां पई लॻे। ॿियो त ख़ैर आहे, पर पंहिंजो घस ई उन टुकरीअ मां आहे जेका ज़मीन चंगल पियो वठे। मुंहिंजो ख़्यालु आहे त फसल भली धक कढी विया आहिनि, पर सोड़ संगेड़ करे या ज़मीन अवां वठो सरकार। ज़मीन जेकॾहिं असां न वठी सघियासीं त कंहिंखे वठण बि कोन ॾींदासीं। सन वेड़ी चा मुझे मारने जा